PTA जे चेयरमैन इंकिशाफ कयो आहे त पाकिस्तान जी समूरी डेटा हिन वक़्तु गैर मुल्की सर्वर ते महफ़ूज़ आहे जेको चोरी थियण जे करे ख़तरे खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। चेयरमैन ॿुधायो त इन्हनि जो ज़ाती सिम डेटा बि 2022 खां डार्क वेब ते मौजूदु आहे, जॾहिं त हज दरख़्वास्त गुज़ारनि जो डेटा बि चोरी थी चुको आहे ऐं हाणे डार्क वेब ते गर्दिश करे रहियो आहे। हिन चयो त हसास ॼाण जी हिफ़ाज़त लाइ क़ौमी डेटा सेंटर जे क़याम लाज़मी आहे। हिन मामले जी जांच NCCIA करे रही आहे त डेटा लीक किथे ऐं कीअं थी आहे। इजलास दौरान हिकु मेंबर ॿुधायो त डेटा चोरी ऐं उन जे विकिरे जी सनत अरबे रुपयनि ताईं पहुची वई आहे ऐं असर मफ़ाद परस्त गिरोह डेटा प्रोटेक्शन बिल खे रोकण जी कोशिश करे रहिया आहिनि। कमेटी जे चेयरपर्सन ॿुधायो त खेनि बि हिकु निजी नंबर तां क्रेडिट कार्ड बिल जी अदायगी बाबति फ़ोन आयो जेको इन जो सबूत आहे त इन्हनि जो ज़ाती डेटा बि लीक थी चुको आहे। हिन सवाल उथारियो त अहिड़ी सूरतहाल में डिजिटल पाकिस्तान जो मुस्तक़बिल छा हूंदो ऐं हुकूमत ते ज़ोर ॾिनो त डेटा प्रोटेक्शन बिल खे फौरी तौर मंज़ूर कयो वञे ऐं इन्हनि अंसरनि खे वाइखो कयो वञे जेके इन जी राह में रुकावट बणियल आहिनि। चेयरमैन PTA सलाह ॾिनी त आवाम पार्लियामेंट मेंबर तोहफ़े तौर मिलंदड़ मोबाइल फ़ोन क़बूल न कनि छाकाणि त इन्हनि में जासूसी जा औज़ार लॻल थी सघनि था जेके कॉलनि ऐं वॉइस ऐप समेत ॿियनि एप्स ताईं रसाई हासिल करे सघनि था। हुकाम जो चवणु हो त डेटा प्रोटेक्शन बिल तयारु थी वियो आहे ऐं WhatsApp जो मुतबादिल बि तयारु कयो वियो आहे जंहिं ते स्टेक होल्डर्स सां सलाह मशवरा ऐं सिक्योरिटी क्लियरेंस जो अमल जारी आहे।